वालेकुम आऊं आहियां अवां जो मेज़बान अशरफ बुखारी। मुख़्तलिफ़ लेजेंड सां ॻाल्हियूं कचहरियूं हाल अहवाल थींदा आहिनि, उन्हनि खां किर्त मालूम कंदा आहियूं। हिन वक़्तु असां सां नाले वारो शाइर, इनकलाबी शाइर मफ़्तून कुराई मौजूदु आहे। अचो त उनजी ज़िंदगी बाबति में मालूम करियूं ऐं गॾोगॾु हू हिकिड़ो तमामु वॾो नाले वारो शाइर आहे, शाइरी हवाले सां बि कुझु ॻाल्हियूं कंदासीं। मफ़्तून तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? कीअं थी ज़िंदगी गुज़रे? कीअं वक़्तु गुज़रे पियो? दुआऊं साईं अल्लाह जा फज़ल करम महिरबानी तव्हांजूं अॼु यादि तव्हां कयो आहे, तव्हांजा वॾा वड़। सो ज़िंदगी आहे, ॾुखनि सुखनि जो मजमूओ आहे ऐं असां सॼी उमिरि पोइ तबिके सां गॾु रहिया आहियूं, पोइतनि जा दुख सूर ॾिठा आहिनि ऐं पाण बि उहे ग़म सूर उन्हनि सां गुज़ारियो आहे। ऐं ज़िंदगी पई गुज़रे, ज़िंदगी हर हवाले सां कमाल जी शइ आहे। पोइ ॾुखी गुज़रे या सुखी गुज़रे, ज़िंदगी जो मुल्ह कोन्हे। बाक़ी हर ज़िंदगी ॾुखी ज़िंदगी खे सुठो बणाइण जे लाइ जदोजहद जो वाहिद तरीक़ो आहे। जे उन जदोजहद सां माण्हू हलंदो त उहे ॾुख सुखनि में तब्दील थी सघनि था। ऐं असां बि इहा जदोजहद कई आहे ऐं कंदा पिया अचूं ऐं सदाईं सूरनि वारनि सां सलाह रहिया आहियूं ऐं पाण सां बि गॾु सूर रहिया आहिनि। पोइ मूं हिकिड़ी जाइ चयो त दर्द मफ़्तून दर्द आहे, ही न कोरी ॾिसे न कोराई। या दर्द मफ़्तून दर ते पालण खां हिकिड़ो हाथी न यर रखी छॾिजे। दर्द सां मुंहिंजी दिलि लॻी रही आहे ऐं मूं पंहिंजी शाइरी में दर्द जो चङो ख़ासो ज़िक्र कयो आहे। जीअं दर्द मफ़्तून ख़ुदि बचन सूधो अॼु लथल आहे मुंहिंजे सोचनि में। सो इहे दर्द बि असांजी मीरास आहिनि, पर इन दर्द जो ठीकु असां कोन कयूं। आहिनि दक्षिण ते, पर ज़रूरी न आहे जो इहे दर्द सदाईं सूर ॾुख असांजे भाङे में हुजनि ऐं ख़ुशियूं जेके कख भञी बीणो न कनि उहे ख़ुशियूं कंदा वतन ऐं मज़नि बहारनि में हुजनि। ऐं जेको लुंडियूं लताड़े हर हलाए, जेको पघर वहाए गाह गाए अन अछो करे, दर दर ते उहो अन पहुचाए। जेको हर अभरे जो हर सॻे जो अमीर जो फ़क़ीर जो ग़रीब जो उन अन सां पेट भरिजे थो। पर अफ़सोस जेको उन अन जे पैदावार करे थो, उनजी पैदाइश जे लाइ महिनतूं करे थो, उन जा बचा सदाईं बुख ते ऐं उघाड़ा हूंदा आहिनि। अच्छा मफ़्तून, हाणे हिकिड़ी ॿी शइ तव्हां खां पुछंदुसि त तव्हां असुल मक़सद ते पाण अचूं था त तव्हां शाइरी कॾहिं कई ऐं कंहिंखे ॾिसी कई? छा तव्हां पाण मुरादो शाइरी कई या कंहिंखे ॾिसी शाइरी शौक़ु जाॻियो? शाइरी हिकु त बचपन खां हिकु त मुंहिंजो मूसीक़ी सां लगाव रहियो आहे ऐं राग विराग असांजी ज़िंदगी रही आहे ऐं शाइरी पसंदि रही आहे। शाइरनि खे ॿुधो आहे, पढ़ियो आहे। पोइ उन जे करे उन्हनि खे ॾिसी ॾिसी पंहिंजा बि जज़्बा उभरिया त कुझु सिखूं ॾिखणु घुरिजनि। ऐं हक़ीक़त में इहा आहे त शाइरी ज़रूरी कोन्हे जो इश्क खां ई शुरू थिए थी। इश्क बि शाइरी जो वॾो मुहरक आहे ऐं इश्क खे जे इज्तिमाही हवाले सां खणी अचे पोइ त बुनियादी इश्क आहे। पर दरअसल मूंखां शाइरी जेका आहे पंहिंजे वतन जे मारोड़नि जे ॾुखनि ऐं पंहिंजी तकलीफ़ुनि मां मजबूर कयो त मां इहे सिटूं ॾिखां ऐं शाइरी ॾिखां। पोइ मूं शाइरी ॾिखणु शुरू कई, मश्क बि कयमि उस्तादनि खां, हुनजे लाइ दाग़ बि पुछियमि, तरीक़ा वज़न बहार जेके बि लवाज़मात शाइरी जा आहिनि उन्हनि ते मश्क कईसीं ऐं अॼु असां शाइर आहियूं। न अक्सर तव्हां कहिड़े क़िस्म जी शाइरी करियो था? मतिलबु इनकलाबी शाइरी या को ॿी जेकी हिकिड़ी सस्पेंसिव शाइरी हूंदी आहे, हिकिड़ी मोहबती ऐं इश्क वारी शाइरी हूंदी आहे, हिकिड़ो अंदरि में जुनून हिकिड़ो पैदा थींदो आहे बाबा मूंखे इश्क जी शाइरी करणी आहे? हाँ, शाइरी वाकई मूं हर क़िस्म जी शाइरी कई आहे। नोहो मनक़बत कसीदो गज़ल हर पासे ॾांहुं ऐं इश्क जी बि शाइरी मूं घणी कई आहे। तसव्वुफ़ ते बि मूं शाइरी कई आहे। पर ख़ासि मुंहिंजो मुहवर शाइरी जेका आहे इनकलाबी शाइरी मुंहिंजो मुहवर आहे। ऐं मां गज़ल लिखां या वाई काफ़ी लिखां, पोइ उन में भले रोमांटिक माहौल हुजे पर को न को हवालो पंहिंजी धरती जो ज़रूरु को न को बंदि हुन में अची वञे थो। ऐं मुंहिंजी असुली मुहरक जेका आहे इनकलाबी शाइरी आहे।
केतिरा तव्हां किताब लिखिया आहिनि शाइरी जे बारे में? किताब त हाणे 2-3 किताब अञा बि थी वेंदा जेके मूं छपाए न सघियो आहियां। बाक़ी हिकिड़ो मुंहिंजो किताब 2007 में 6 में छपियो हुयो, रुनियूं कहकशाऊं, जंहिंजो मां ताज जो लिखियो हुयो ऐं ॿियो पंहिंजे दोस्तनि थोरा हुन ते मुख़्तसिर तासुर लिखिया। ऐं हाणे उहो माशाल्लाह मार्केट में त कोन थो मिले, पर पाण वटि बि हाणे कापी रही कोन्हे, दोस्त खणी विया आहिनि। केतिरी मतिलबु हुन किताब मक़बूलियत माणी? हाँ, किताब जी मक़बूलियत जी तो ख़बर कान्हे, पर किताब मार्केट मां गुम आहे, इन जी माना त किताब माण्हुनि खे पसंदि आयो जो माण्हू जे हथनि में पहुतो आहे। हथनि ताईं पहुतो आहे, कापी बि न बची आहे मूं वटि। हाणे अॻिते तव्हां नेक्स्ट जेको आहे तव्हां छा सोचियो आहे त शाइरी खे कंटिन्यू रखंदव, शाइरी मुसलसल तव्हांजी रहंदी या कंहिं ॿिए पासे को लाड़ो कयो? लाड़ो त साईं हर क़िस्म जा लाड़ा थी सघनि था, लवाज़िम ज़िंदगी जा हिसो आहिनि ॾाढा, पर शाइरी हिकिड़ी मुनफ़रिद शइ आहे जेका उहा मुंहिंजे वस जी शइ कान्हे। हक़ीक़त इहा आहे जेकॾहिं लिखणु वेहिजे त महीने गुज़री वञनि, महीना छिट नथी लिखी सघिजे, पर जे आमद हुजे शाइरी जी त मिंट में ई काफ़ी कलाम गज़ल तयारु थियो थो वञे ऐं शाइरी हर शाइरी पंहिंजो गाड़े तो पाण आणींदी आहे। अच्छा, तव्हां नसरी नज़म लिखिया? हाँ, नसरी नज़म मूंखे पसंदि ज़रूरु आहे, पर मां लिखी न सघियो आहियां, मूं न लिखिया आहिनि नसरी नज़म। कॾहिं ईअं सोचियो त मां कोशिशि कयां त नसरी नज़म लिखां? हाँ, उहे त हाणे ख़्याल त आयो आहे, दोस्तनि जा सुठा ख़्याल पढ़ी नसरी नज़म पढ़ी दिलि चवंदी आहे, पर मूं ते काफ़ियो रदीफ़ एतिरो हावी आहे जो मक़सदु आहे त मां उन खां ॿाहिरि निकिरी नथो सघां। मां बग़ैर हिकु त पाबंद शाइरी खां सवाइ मूंखां शाइरी न थी सघंदी आहे, ऐं ॿियो काफ़ियो रदीफ़ खां सवाइ मूंखे शाइरी पंहिंजी शाइरी घटि में घटि लुत्फ़ न ॾींदी आहे। तव्हांजो पसंदीदा कहिड़ो शाइर आहे? हाँ, सिंध जा त हाणे शुरूआत हाणे लतीफ़ जो नालो वठण ई अजायो आहे, छो जो उहो त हर माण्हू जी पसंदि आहे ऐं असांजो रहबर रहनुमा अॻुवान बि आहे। शेख हयाज़ आहे, उस्ताद बुखारी आहे, न्याज़ हिमायूनी आहे, ॿिया बि अनेक शाइर दौर जा, ऐं उहे बि या अॼु नई टही में बि माशा खोड़ नौजवान शाइर असां वटि, जीअं अमर ख्वावल आहे, फवाद कलवाल आहे, मीर अहमद मीर आहे, जमील सुमरो आहे, या नाला हाणे खोड़ो माण्हू आहियां, खोड़ नाला आहिनि जेके मां वठी नथो सघां, ऐं नौजवान ॾाढो भलो लिखनि था। शाइरी खां अलावा तव्हां जेको आहे को कहाणी वारे तरफ़ असुल हक़ीक़त में इहा आहे त अॼु मां पछतायां थो, जेकॾहिं मां नसुर शुरू खां ई लिखंदो अचां हा त मूं वटि ॿोली बि हुई, नसुर सुठो लिखी सघां पियो, पर अॼु पछतायां थो त मूं नसुर ते कोशिशि न कई ऐं मां न लिखी सघियो आहियां, ऐं लिखणु घुरिबो हुयो मूंखे, ऐं लिखणु हर शाइर खे नसुर लिखणु अचणु घुरिजे, ऐं नसुर बि माना कमाल जी शइ आहे, ऐं उन में माण्हू काफ़ी रदीफ़ जो या वज़न ॿार जो पाबंद न हूंदो आहे, उन में हर ख़्याल माण्हू आसानी सां संभाए सघंदो आहे। की कॾहिं महसूसु कयो अथव त ख़ुशी महसूसु कई अथव कॾहिं को माण्हू अची तव्हांखे ॿांहु वठी चवे यार तूं त मूंखे शाइरी त ॿुधाए, ॾाढी बहितरीनु शाइरी आहे? हालांकि सची ॻाल्हि इहा आहे साईं त मां पाण खां कॾहिं मुतमिन रहियो न आहियां, पर जॾहिं माण्हुनि जो प्यार ऐं उत्साह ॾिसंदा आहियूं ऐं ॾिसंदो आहियां त यार हिकु मां ग़रीब तबिके जो माण्हू जंहिंखे कोई हथु ॾियण पसंदि न करे, पर मूंखे इन ॾात जे करे वॾी मञता मिली आहे, इज़त मिली आहे, पढ़ियो लिखियो तबिको त उन अनपढ़ियो तबिको बि अवामी शाइरी मुंहिंजो मेराज रही आहे, मूं कोशिशि अवामी शाइरी जी घणी कई आहे, ऐं तख़लीक़ी शाइरी बि थोरी घणी आहे, पर घटि वधि में वधि मूं अवामी मसइलनि खे पंहिंजी शाइरी में उजागर कयो आहे, ऐं उन जे करे मूं अवाम खां बे इंतिहा प्यारु मिलियो आहे, ऐं हालांकि मूं में सघ न आहे जो उहो मां सेड़े सघां, लख थोरा आहिनि दोस्तनि जा जो मूंखे अमुल माणक करे छॾियो आहे, दोस्तनि एॾा प्यार ॾेई मान ॾेई मां एतिरो कमु न करे सघियो आहियां जेतिरो मूंखे मञता मिली आहे। अच्छा, तव्हांजी शाइरी कहिड़नि कहिड़नि फनकारनि ॻाई? हा, उहे त हाणे मां तक़रीबन कोशिशि करे सुठनि शाइरनि खे ॾींदा आहियां शाइरी, जीअं उस्ताद गफ़ूर मुंहिंजूं काफ़ी शयूं कंपोज़ कयूं आहिनि, हनीफ़ लाशारी बि कुझु शयूं मुंहिंजूं ॻायूं आहिनि, रहमत मिराडी आहे,
या पंहिंजो वाजबाई लाचारी आहे ऐं ॿिया अनेक गाना आहिनि ऐं ख़ासि कर मूं ते इनायत साईं सखावत हज़ूर बुखारी जन जी बि वॾी इनायत आहे जेको हिन टाइम ते असांजे सिंध में आला पाए जो गायक बि आहे ऐं ख़ासि करे गज़ल काफ़ी ते ॾाढी ख़ूबसूरत दस्तरस रखे थो ऐं ॾाढो शानाइतो गायक आहे ऐं हुनजे गले में वॾी रस जस आहे ऐं हुनखे गायकी ते उबूर बि आहे रूह सां ॻाए थो। रूह सां मुंहिंजी गायकी में रूहदारी आहे अच्छा, तव्हां जेके किताब लिखिया उन्हनि मां तव्हांजो पसंदीदा हिकिड़ो अहिड़ो को ॿुधायो पंहिंजे नाज़रीन खे जेको तव्हांखे पाण खे बि पसंदि हुजे ऐं पब्लिक में बि फेमस थियो हुजे शायदि। ओपरो ओपरो अनॾिठल थो लॻी सिंध जे बाग़ जा तूं रुठल थो लॻी आए वसुल भक्त छो चोर जा थो डुकी ॼण त कंहिं जेल मां तूं भॻल थो लॻी लील तुंहिंजा लटा छो भला आहे बचा आई दे जा अबा अनपढ़ियल थो लॻी तूं त दोदो हुए तूं त दूल्हा हुए अॼु मुअन जे दड़े जा डठल थो लॻी आज पेजी अञा जंग पियो थो लड़ी कंहिं दफ़ा आहे मियां तूं कुठल थो लॻी रात मफ़्तून शायदि रुनो आहे घणो ज़ुल्फ़ जाना जीअं विखरियल थो लॻी मूंखे पंहिंजे इन गज़ल ते वॾो मान प्यार मिलियो आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उस्ताद बुखारी हिकु हेॾो भागवंत शाइर आहे जंहिं वटि न ॿोली जी खोट आहे न लफ़्ज़नि जी न ख़्यालनि जी खोट आहे पर मुंहिंजो इहो गज़ल पंहिंजे व्हाट्सएप ते उस्ताद बुखारी जे नाले सां एतिरो त हलियो आहे जंहिंजो अंत कोन्हे उहो दोस्त मूंखे काॾों ॿुधाईंदा हुआ त भाई इहो तुंहिंजो गज़ल जेको आहे उस्ताद बुखारी जे नाले ते हले पियो थो मां ख़ुशि थींदो हुयुसि बाबा उस्ताद खे त हाणे उहो भाग हुनजा भंडार भरियल आहिनि असांजो अबरो सबरो हिकिड़ो ई गज़ल आहे जेको इन एतिरी मान माने चुको आहे जंहिंखे माण्हू उस्ताद बुखारी जी शाइरी सम्झनि था ॿियो त इन गज़ल खे उस्ताद गफ़ूर अब्दुल गफ़ूर सुमरे ॻायो ऐं उन खे हारिसर साहिब जे अॻियां जंहिंखे हारिसर साहिब वॾो पसंदि कयो या पज़ीराई मिली या इंडिया में दोस्तनि उस्ताद हनीफ़ लाशारी हुयो या उस्ताद गफ़ूर उन ॻायो उहो बि उते वॾी मञता मिली इनखे ऐं इन जी हिकिड़ी कंपोज़िशन कई गुलशन मलिक उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो जो शागिर्दु हुयो मूंखे यादि आहे त हिकिड़ो शिकारपुर में प्रोग्राम थियो हुयो त हाणे उस्ताद जा काफ़ी शागिर्द हर कंहिं जिद इहो गज़ल असां ॻायूं पोइ हनीफ़ लाशारी फ़ैसिलो कयो त इहो गज़ल कंपोज़ बि गुलशन मलिक कयो आहे ॻाए बि उहो माना इन गज़ल खे सुठी पज़ीराई मिली आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त असां वटि पली जो रसूल भाई पली जो हिकु वॾे आला पाए जो मुदबर ॾाहो ऐं कमाल जो इंसानु हुयो उन बि हिकु दफ़े माना उन लिखंदो हुयो जॾहिं इबरत मैगज़ीन में त उन हिकु दफ़े लिखियो त मूंखे लाड़काने में किथे अदबी संगत में वञणु थियो ऐं मूंखे किताबु मिलियो अदबी संगत में जंहिंमें मुंहिंजो अदबी तरफ़ां संगत तरफ़ां छपियल हुयो उन में इहो गज़ल मुंहिंजो उन पढ़ियो ऐं उन पूरे जो पूरो मुंहिंजो गज़ल जेको आहे उन रिसाले में मुंतखब पंहिंजी शाइरी सां गॾु मोकिल ॾिनो ऐं मुंहिंजे लाइ अॼु बि उहो एज़ाज़ आहे ऐं मां इन गज़ल खे इन जे करे वधीक पसंदि कंदो आहियां जो मुंहिंजे गज़ल खे मोतबर माण्हुनि पसंदि कयो आहे जेके कला जा ॼाणू आहिनि या रात जा ॼाण वारा माण्हू आहिनि। अच्छा, हाणे मफ़तून तव्हां इहो ॿुधायो त शाइरी तव्हां कई कंहिंसां मोहबत कई तॾहिं शाइरी तव्हां शुरू कई या ईअं ई बसि रुॻो तव्हां चयो त मां शाइर थियुमि बसि? न मोहबत हाणे इंसान उहो वाणी कोन्हे जंहिंखे वाह न लोॾियो हुजे उहो बदकिस्मत माण्हू आहे जंहिंखे मोहबत जो झूठो न आयो आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त मुंहिंजी नज़र में मोहबत हिकिड़ो वॾी जो विलायत ताईं पहुचाए छॾींदी आहे ऐं इहो वक़्फ़ो इहा घड़ी हर कंहिं माण्हू ते ईंदी आहे पोइ कंहिं वटि पल खनि रहंदी आहे कंहिं वटि मिंट सेकंड कंहिं वटि महीना रही पवंदो आहे कनि ते उमिरि तारी हूंदी आहे उहा कैफ़ियत जॾहिं जॾहिं हूंदी आहे उन टाइम ते उहो हिकिड़ो बुज़ुर्ग ऐं वली दरवेश हूंदो आहे माण्हू ऐं कुदरती जेका ॻाल्हि हुनजे मुंहं मां निकिरंदी आहे मूं त इहो मुशाहिदो कयो आहे थींदी आहे पोइ हाणे केसि ताईं उहा हले थी शुरूआति मोहबत ई आहे ऐं उहा मोहबत इंफ़रादियत खां शुरू थी उहा वधंदी वधंदी
पोइ आम माण्हू सां प्यार थी, पोइ जेॾां कर निगाह तेॾां सॼण साम्हूं वारो माहौल थी वियो, पोइ हर माण्हू ई महबूब थी वियो, हर माण्हू महबूब लॻनि शुरू थियो। अच्छा, हाणे आख़िरी सवाल आहे तव्हां खां जी त तव्हां नई टई जे शाइरनि या कोन्हे हिकिड़ा नाले वारा शाइर आहिनि या पंहिंजी व्यूअर्स जेका तव्हांजा पब्लिक में माण्हू जेका तव्हांखे भाइनि था चाहिनि था उन्हनि लाइ कहिड़ो तव्हां नियापो ॾींदो? हा, मुंहिंजे लाइ इहो ई मुंहिंजो नियापो आहे त कोई बि कमु हुजे त उनजे लाइ महिनत ज़रूरी आहे। शाइरी ते बि महिनत थियणु घुरिजे ऐं शाइरी हिकिड़ी पैगंबराना वरसो आहे ऐं उन खे बाक़ाइदे शौक़ ज़ौक़ सां ऐं महिनत सां हासिलु कजे ऐं उन ते महिनत कजे, मश्क कजे ऐं अवल पंहिंजे धरती जे माण्हुनि ऐं धरती सां प्यार जो इज़हार उन शाइरी में जेसि ताईं नथो करे सघे माण्हू, तेसि ताईं उहा शाइरी कंहिं बि क़िस्म जी न आहे। उहा भली रोमांटिक शाइरी भी शाइरी आहे, उहा बि ॿोली जी ख़िदमत आहे, पर धरती जी दुखनि सुखनि सां जेकॾहिं शाइरी मालामाल न आहे त उहा शाइरी कम जी न आहे। जी बिल्कुलु, सिंध जो नाले वारो शाइर, इनकलाबी शाइर मख़्तूम कोराई जूं मिठियूं मिठियूं खरियूं खरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अशरफ बुखारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।